पंहिंजो मेवो सूफी बेर या गोलो बेर जेके चयो वेंदो आहे पुण ही बेसिकली हर स्टेटस जे माण्हुनि जे लाइ अवेलेबल हूंदो आहे। जीअं हथिया में चयो वेंदो आहे कि जेके गोल्डन एप्पल या एप्पल यानी सूफ सिर्फ़ु अमीरनि जे लाइ अवेलेबल हूंदा आहिनि, त ही जेकॾहिं ॾिठो वञे त हर तबिके जे माण्हू ताईं रसाई रखनि था, यानी हर को हिननि ताईं पहुच रखी सघे थो पियो। जी तव्हां अगरि जे बेर यानी सूफी बेर खाओ त पंजाब अगरि जे तव्हां खाईंदा आहियूं वॾा बेर एंड पसंदि कयो था त तव्हां कमेंट सेक्शन में ॿुधाए सघो था कि तव्हांखे छा नंढा बेर वणनि था या ही सूफी बेर वणनि था। गोलो आहे, जिन्स गोलो अञा कचो आहे, तमामु नंढड़ो, तकरीबन महीनो ॾेढ। हिनजो ज़ाइक़ो ॿुधाए सघो था खाए करे? ज़ाइक़ो तमामु हिन जो बहितर ऐं मिठो बेर आहे तमामु। अच्छा, हा खाई ॾेखार ॾिसो। जी तमामु डिलीशियस मेवो। चौथे जो कलम, चौथे जे पछाड़ी जो कलम आहे ऐं माशाल्लाह ॾिसो। ऐं हिन में जेको 3 खां 4 पतायूं थी चुकियूं आहिनि, जेको ककोरियल बेरो वापारी खणी विया आहिनि। अच्छा, तव्हां ही ॿुधायो कि हिन पूरे फसल में केतिरो तव्हांजो ख़र्चो अची चुको आहे? हिन में को बि ख़र्चो कोन्हे को, ही 10 खां 12 रुपया जी चकी आहे ऐं जे महिनत आहे हिन ते तक़रीबन ही 12 महीननि में साल में तयार थी वञे। अच्छा, तव्हां हिन खे कीड़े लॻण खां कीअं था बचायो? स्प्रे कंदा आहियूं। अच्छा, पहिरीं ॻाल्हि त हिनखे को बि ही जेको बीठो आहे ही पहिरियों साल आहे, हिनखे को बि स्प्रे वग़ैरह न कयो वियो, न ई हिनखे जेको अच्छा ही जेको माल लॻो पियो आहे हिन में विदाउट कंहिं जीत मार दवा जे न कुझु बि हा को बि दवा जेका त लॻल कोन्हे का हिननि। अच्छा स्प्रे वापारी कराईंदा आहिनि लेकिन असां न करायो आहे हिन सां। छो अञा ठीके जी असांखे उमेद ई कोन हुई त ही जेको आहे एतिरो थी सघे। अच्छा, तव्हां मतिलबु मां एतिरी उमेद कोन पे लॻाई कि एतिरो जेको बि वापारी आहे शुरूआत में जेको वापारी आयो पे त उन ॿुधायो पे त भई हिन में माल कोन लॻंदो ऐं ही पहिरियों साल आहे। अच्छा, ऐं साल में जेको आहे 4-5 महीननि जो कलम जेको आहे कुझु बि कोन कंदो। हिन में 10 किलो वधि में वधि 5 किलो 10 किलो पर माशाल्लाह हिन में 3 पतायूं 3 खां 4 पतायूं थी चुकियूं। तंहिंजे बावजूद बि हिन में जेको आहे मुंहिंजे सम्झ में 2 कटे खां वधीक माल बीठो आहे। ही बेर 3 खां 4 कटो माल पहिरें साल ॾे। अच्छा, माशाल्लाह तव्हांजी हिन फसल में रब साईं अञा बि बरकत विझे। तक़रीबन 6 महीननि में जे अंदर तयार कलम। अच्छा, कलम तव्हां छा सम्झो था मतिलबु नेक्स्ट ईयर मुकम्मल तयार थी वेंदो? जी बिल्कुलु। आईंदे अल्लाह साईं जे पारां हयाती ख़ैर हुजे त अॻिए साल जेको आहे तो हिन में बीहण जी गति बि कोन रहंदी हिन जगह ते। मेवो बि फुल ॾींदो? फुल ॾींदो बिल्कुलु। सही। अच्छा, ही जेको हींअर तव्हां हिन में ॿियो फसल बि गॾु लॻायो था पिया, छा आईंदे साल बि ईअं हूंदो? आईंदे साल हिन में नंढो हल्को फसल थी सघे थो, उहो बि वधि में वधि 3 खां 4 महीना बसि वधीक कोन थी सघंदो। हिन में छा आहे ॿेरियूं लॻी वेंदियूं पाण में ई मिली वेंदियूं, छो हिननि जी एतिरी शइ जेको आहे वेठी आहे कोन।
जे हिन में लॻे हाँ, लाज़मी यानी आहे। स्पेस एतिरो कोन्हे कि ॿियो को अहिड़ो फसल लॻाए सघे। 12 खां 13 फुट जे फासिले ते हाणे कुझु ॻोठ आहे हिन जे अंदरि त उहा बि भराई थींदी, ॻोठ भराई थी त कुझु बि कोन थींदो। बाक़ी हीउ नंढो फसल करे सघिजे थो, नंढो जॾहिं मिसाल कटाई तौर थींदी। मिसाल तौर गजर आहे, हाँ टमाटो आहे, उहो बि तक़रीबन जे कटाई थी, हाणे ॿेर जी हीअ कटाई थींदी आहे जेॾी महिल हाणे पहिरीं ॿेर तयारु आहे, हीअ जेॾी महिल निकिरी वियो त ॿेर जो मुकमल अच्छा। कटाई थींदी। जेकी मिसाल तौर वलुनि वारा फसल आहिनि, हा उहो भाॼियूं वग़ैरह उहे बि तक़रीबन 2 महीना 3 महीना 3 महीननि खां पोइ जॾहिं हिनजो कलम वरी वापसि तयारु थियो न त ही कोन का बि शइ हिन में अच्छा पोइ अलाउ कोन कंदा जेके वापारी आहिनि। वापारी ठीकु आहे। हाणे तव्हां पाण ख़ुदि ॾिसो त हाणे हिनजो फ़ासिलो केतिरो हाणे अॻिले साल जेको आहे उहो बिल्कुलु पाण में मिली वेंदी आहे। अच्छा हींअर ई जेको आहे पाण में 4 महीननि जे अंदरि अंदरि हिन में एतिरो वाधारो आहे ही पाण में मिली वेंदी। त हाणे अॻिले साल जेको आहे हिन में कुझु बि नथा करे सघूं। अच्छा हींअर जिते पाणी कोन्हे हाँ उन्हनि लाइ बहितर फसल। अच्छा ऐं निर्जो फसल आहे बरसात जे टाइम ते जॾहिं बरसात जी मौसम हुजे, बरसात हली वञे, हिकु अधु बरसात पई वञे, ज़मीन सड़ी वई त हिन खे लॻाए वठो ऐं हिन में ख़र्चो कोन्हे को। अच्छा तक़रीबन एकड़ में मूं वटि त वधीक चकियूं आहिनि, बाक़ी 80 चकियूं लॻाईंदा आहिनि, पर मूं वटि जेको आहे 100 खां 100 चकी एकड़ में। अच्छा ही सभई केतिरो एकड़ ते मुश्तमिल आहे फसल? ही टोटल जेको आहे हींअर मीठे पासे आहे 2.5 एकड़। ठीकु आहे, हिन में 240 चकी लॻल ऐं मुंहिंजे ही भाइटियो आहे उन जो आहे 6 एकड़नि ते ही फसल। अच्छा उहो 6 एकड़नि ते मुश्तमिल आहे जेको हे बराबर में बीठो आहे। हिन में तव्हां ॾिसो पिया को फसल कोन्हे। अॻिले साल इहे ॿेर जेका अञा वधीक मज़बूत थींदी ऐं ताक़त वठंदी पाण में मिली वेंदी, हिन में त उहो बि कोन थींदो। पर हिन जो फसल बसि सिर्फ़ु ही जेॾी महिल कटाई थी आहे न। अच्छा आम तौर ते जॾहिं ॾिठो वञे ही त हींअर जेको चारियूं आहिनि खिलियो पियो आहे उन्हनि जे करे फसल जेको आहे तबाह थिए थो पियो, यानी ही मेवो आहे, मेवे खे छा नुक़सानु रसे थो पियो? हा लाज़मी बिल्कुलु, उहो त ही ठेकेदार बीठो आहे, इहो त वधीक इहो ॿुधाए सघे थो त हिनखे नुक़सानु थियो। मूं वटि त असां वटि एतिरो तजुर्बो कोन्हे को। इन जे लाइ कहिड़ो उपाउ वठी सघिजे थो जंहिंसां मतिलबु ही टारी आहे जेका झुके न हुनखे टेकूं लॻंदी हुनजे मथे बिल्कुलु मथे कोन्हे गाह कढणो पवे। अच्छा जी हा हीअं त जीअं पहिरीं मथे कंदा न सही आहे, हींअर मथे कोन था करे सघूं छो त छा मथे कंदासीं हींअर छणी पवंदो। अच्छा तव्हां नूर अहमद नंढनि आबादारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा जेके हिन फसल सां मतिलब कि ही इंटरेस्टेड आहिनि? जिते पाणी कोन्हे अच्छा उन लाइ बहितर आबादी, बहितर फसल आहे। अच्छा हिन मां सुठो मुनाफ़ो बि कमाए सघे थो, सुठे जिन्स लॻाए वठे, कलम कराए वठे। हाणे एतिरो वॾो ख़र्चो कोन्हे को, फी एकड़ ते 10 खां 12 रुपया चकी 1500 रुपया थिए थो कुल, माना चकियुनि जो ख़र्चो फी एकड़ ते 1500 रुपया चकियुनि जो ऐं 300 खां 400 रुपया। अच्छा जंहिं वटि वॾी घटि आहे उहो छा करे? अगरि उन वटि पाणी त उहो अंब लॻाए, चकू लॻाए, ॿिया फसल बि कई आहिनि जेके लॻाए सघे। बाक़ी अगरि पाणी उन वटि कोन्हे त ही लॻाए छॾे। हा ही निर्जो फसल आहे ऐं शौक़ जो बि ॾाढो बिना पाणीअ जे बि थी सघे थो, बरसाति जे पाणी ते बि थी सघे थो, अहिड़ो को ख़ासि मसइलो कोन्हे। अगरि जेकॾहिं ज़मीनदार सुठो आहे, पंहिंजो महिनती आहे त हू दॿा भरे दॿनि ते थोरो थोरो पाणी ॾेई छॾे त हफ़्ते में मुंहिंजे सम्झ में इहे आराम। तव्हां इहे ऑल ओवर ईअं था सम्झो मतिलबु कि महिनत थोरी हार्ड वर्क करणो थो पए पर साल जे अंदरि तयारु थिए थो। हाणे हीउ ॾिसो न हीउ मुकमल जेको हींअर माशाल्लाह हीउ बीठो आहे, हीउ साल जे अंदरि फसल तयारु थियो। सही साल जे अंदरि माना चकी बि लॻी आहे, उन में कलम बि लॻो आहे ऐं हिन फसल बि ॾिनी साल जे अंदरि, 1 साल जे अंदरि कमंद वांगुरु आहे सम्झो था। अच्छा मतिलबु जेकॾहिं सालाना
फसल जी तव्हां विकिणो था पिया इन में जेको पैसो अचे थो उन मां तव्हांखे मुनाफ़ो बि थिए बिल्कुल थो। हिन में को ख़र्च ही कोन्हे को ख़र्च कोन्हे। हाणे ॾिसो हिन में मूं को स्प्रे वग़ैरह कोन कराया पर माशाल्लाह किथे तव्हां कीड़ो वग़ैरह कोन ॾिसो ऐं इन टोटल जेके तरह बीठा आहिनि हिन में को बि स्प्रे वग़ैरह कोन्हे थियल हिन में सही। दवा जो को बि ख़र्चो वग़ैरह कुझु बि कोन्हे थियल ऐं ही कमंद खां मुंहिंजे सम्झ में बहितर फसल आहे। अच्छा मतलब कि सालाना हिकिड़ो मुनाफ़ो अचे थो ऐं जेको सालाना मुनाफ़ो हूंदो आहे जेके ॿधा पैसा अचनि था पिया त उहे कंहिं कमु अची वञनि था। अची वञनि था बिल्कुलु। हा ऐं आम फसल वऊण कणिक ऐं तव्हां जेतिरा मुख़्तलिफ़ फसल आहिनि हाणे हीअं तव्हांखे ॾिसो तव्हां लाखों रुपया ख़र्च करे चुको आहे आबादगार लाखों रुपया ख़र्च करे चुको आहे। अच्छा मतलब कि तव्हां चओ त प्रॉफिट हुनजो ज़ीरो अचे पियो 35 रुपया थैली वञे पई टमाटे जी हिसाब लॻायो थैली जो ख़र्च केतिरो ऐं हिन में को बि ख़र्च वग़ैरह कोन्हे। अच्छा ही जेकॾहिं फसल को लॻाए थो आबादगार त थोरो इंतज़ारु करिणो पए थो ऐं उन इंतज़ार खां हिकु साल खां पोइ जेको आहे सो बिल्कुलु तयारु फसल आहे साल जो गैप हुजे। अच्छा जी ऐं साल जे अंदरि बनी बि जेको आहे सो ख़राबु कोन पियो करे उन बनी में तव्हां ॾिसो पिया ही बरसिंग पोखियो पियो हिन खां पहिरीं वहुण हुया वहुण कढिया आहिनि ऐं ही लॻायो आहे वहुण कढी पोइ बरसिंग लॻायो साल जे अंदरि ही तयारु। अच्छा नूर अहमद तव्हांजी खोड़ सारी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो ऐं आख़िर जो वीडियो बि त तव्हां कहिड़ो पैगाम ॾियो था। बसि आउं त दोस्तनि खे इहो ई मशहूरु आबादगारनि खे ॾींदुसि त फसल पोखण खां बहितर आहे त ही ॾेर पोखे छॾियो जिते पाणी घटि नंढिड़ो ट्यूबवेल लॻाए छॾियो चलो तव्हां ट्यूबवेल जी गुंजाइश न आहे त रूटर लॻाए छॾियो नंढिड़ो लाइट न आहे त प्लेट ते बि लॻी सघे थो अगरि पहले उते पाणी जिते मुकमल पाणी कोन्हे त उहो लॻाए छॾीनि ऐं चकी लॻाए छॾीनि रूटर ते प्यारे वठनि। अच्छा ही हो अॼोको प्रोग्राम जेको सूफ़ी बेर यानी गोलू बेर जे बाबति हो ऐं असां तव्हांखे ही ॼाण जेका ॾिनीसीं उहा केतिरी तव्हांजे लाइ काराइती साबित थी इन जे लाइ तव्हां असांखे कमेंट सेक्शन में वञी करे कमेंट ॾेई सघो था पिया ऐं कमेंट सेक्शन में इहो बि ॿुधाए सघो था कि तव्हांखे इन इंफॉर्मेशन मां का हेल्प रसी जंहिंजे थ्रू तव्हां अहिड़ो को क़दम वरितो ऐं उहो क़दम तव्हांजी कामयाबीअ जे लाइ अहम साबित थियो इहे बि तव्हां ॿुधाए सघो था पिया। महिरबानी ही हो अॼोको प्रोग्राम।